इब्राहिम साहब, अवां खां राय वठूं था। मखसूस सीटुनि वारो केस भी अहमियत जोॻो आहे। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त मतां इहे सीटूं रद्द थी वञनि, कंहिंखे बि न मिलनि। ऐं ॿी राय इहा आहे त इहे सीटूं थी सघे त सुन्नी इताद काउंसिल खे मिलनि, जेकॾहिं मिलनि थियूं त नो डाउट पोइ त ऐवान में हिकिड़ी वॾी अक्सरियत थी वेंदी सुन्नी इताद काउंसिल जी। बुनियादी तौर ते टेक्निकल केस आहे। इन केस में हिकिड़ो त बदकिस्मती आहे त पीटीआई हिन केस में धुर न आहे, या ज़हन में हुजणु घुरिजे। पीटीआई जी अपील ई कोन्हे, पीटीआई पटिशनर ई न आहे, दरख़्वास्तदार पीटीआई न आहे। जेको फैसल सिद्दीकी आहे इहो सुन्नी इताद जो जेको सो वकील आहे, ठीकु आहे। सुन्नी इताद चवे थी त असांखे जेके ई सीटूं ॾिनियूं वञनि, यानी जेके 32 या 50 70 जेके आहिनि कुल सीटूं, 70 75 सूबाई ऐं क़ौमी जूं, इहे असांखे ॾिनियूं वञनि। कहिड़े बुनियाद ते ॾिनियूं वञनि? जिन इलेक्शन विड़िए न आहे, यानी जिन इलेक्शन जेको सो आहे इलेक्शन में फार्म ई न आहिनि भराया, जिन इलेक्शन कमीशन में इहो रिकॉर्ड मौजूदु आहे, हिन इलेक्शन विड़ी न आहे, उहा दरख़्वास्त ॾिए थी इलेक्शन कमीशन। इदारा तव्हां वटि जमहूरियत में इदारा ठाहिया आहिनि, उन्हनि जा कानून बि आहिनि, कॉन्स्टिट्यूशन में बि उन्हनि जो ज़िक्र आहे। हिते त जज आहिनि जेको त उहो इमरान ख़ान जो केस पिया विढ़नि, इमरान ख़ान जा वकील थियो बीठा आहिनि, ऐं जज आहिनि उन्हनि ते जेको ज़ोर इहो भरे पियो वञे पीटीआई जे तरफ़ां। अॼु मूं भई फवाद जेको सो पंहिंजो अॻूणो इंफॉर्मेशन मिनिस्टर फवाद चौधरी, उन जा ऐं ॿिए मुख़्तलिफ़ उन जा बयान पढ़िया, त उन्हनि त इहो चयो पियो, चए त मसइलो इहो न आहे त जेकर इहे सीटूं जेके ॿियनि पार्टियुनि खे, मसइलो इहो आहे सीटूं पीटीआई खे मिलनि या जेको सो त सुन्नी इताद खे मिलनि, मसइलो इहो बि न आहे न। पीटीआई बाबा पंहिंजी इलेक्शन ई कोन कराई, पीटीआई दरख़्वास्त गुज़ारी कोन्हे, पीटीआई खे मिलंदियूं कोन। सुन्नी इताद जेको सो आहे उन अप्लाई कोन कयो, इलेक्शन विड़ी कोन हुई, ऐं जेको सो ॾिनल जेको सो मख़सूस मुदत आहे उन दौरान हुननि इलेक्शन कमीशन में बि अप्लाई कोन कयो। उन खां अलावा आज़ाद मेंबर जेके अथनि ॾिनल मुक़ररु वक़्तु, इहे टेक्निकल कानूनी ऐं लीगल पासा न हा। अव्हांखे वरी जेकर हिन जजनि जे ज़रिए एनआरओ कराइणो आहे, वरी जेको सो कराइणो आहे, उहो क़बर मां जेको हले पियो, बल्कि नज़रिया ज़रूरत त इमरान ख़ान खां बद ग़लती थी वई, बाबा अखियूं पूरे छॾियो, चौधरी शुजात चवंदो मिटी पाओ, पोइ ठीकु आहे, पोइ ॾेई छॾियो उनखे, पोइ इहो हुकूमत बि ॾियो, हीउ मुल्क बि ॾियो, पोइ हथु खणो सभई, पोइ इहो ॼाणे इमरान ख़ान, पोइ ॼाणे मुल्क। हुन माशाअल्लाह कोशिशि त वॾी कई आहे 2011 खां वठी, मुल्क खे एॾो फर्स्ट क्लास रंगे छॾियो अथसि, बंगले सां अॼु मुल्क लॻो आहे। पर मसइलो इहो आहे सुप्रीम कोर्ट वारो केस जेको सो आहे उहो इंतिहाई टेक्निकल आहे, एॾो सादो केस न आहे, ठीकु आहे। ॿिनि जजनि अची जेको तो उनखे हाई कोर्ट जे फ़ैसिले खे मुअतल करे छॾियो, इमरान ख़ान ऐं उनजी पार्टी उन में ख़ुशि थी वई। पर इहे सीटूं छो? छाकाणि जो अॼोके जेको हो उन में 2 रिमार्क्स अहम हुआ। उन में चीफ जस्टिस जो सवाल कयो त आइन जो आर्टिकल 51 जेको सो आहे, छा जेको आइन में जेको पार्लियामेंट जे लाइ, पार्लियामेंट मुक़ररु करण जे लाइ जेको अंग ॾिनल आहे, जेकॾहिं उहो न हुजे त उहो पार्लियामेंट जेको सो उहो मुकमल थी सघे थी या न, उन ई ते यानी दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो चवणो त न, उहो पार्लियामेंट मुकमल नथो थी सघे। हाणे मुकमल जेकॾहिं नथो थी सघे त मुकमल त करिणो आहे न, मुकमल करिणो आहे त हे ॿई टेक्निकल तौर ते न आहिनि, सुन्नी इताद ऐं पीटीआई, त पोइ मुकमल आज़ाद मेंबरनि खे सीटूं ॾेई नथियूं सघजनि, लाज़मी आहे सियासी पार्टी न ॾींदा, त कोन को हल त सुप्रीम कोर्ट उन हवाले न कढंदी। बाक़ी ही पीटीआई वारा हरूभरू जेको बोशियूं पिया हणनि, ख़ुशि पिया थियनि, पराई पार्टी सुन्नी इताद जिन को इलेक्शन विड़ी न को, ही पंहिंजी जेको उन में शामिल थिया, पंहिंजो वॾो अक़ली दलील, एॾा वॾा जमहूरियत पसंदि आहिनि, पोइ केपीके जे ज़रिए सेनेट जी चूंड कराइनि न, पहिरीं त सेनेट जी चूंड कराइनि न। वॾे में वॾी जमहूरी दुश्मन, सिंध दुश्मन, इन खां वॾो इमरान ख़ान ऐं पीटीआई को बि कोन्हे। उन में कंहिं बि चङाई जी उमेद न रखणु घुरिजे, ऐं वोट में उन्हनि जे लाइ कंहिं बि क़िस्म जी ख़ुशख़बरी न हुजणु घुरिजे, नज़रियाई ज़रूरत जे बुनियाद ते या मुल्क जे नाले में या क़ौमी वहदत जे नाले में कतई न। हू जहिड़े नमूने पेश आयो आहे, ओड़े नमूने लीगल वे में, कॉन्स्टिट्यूशनल वे में पेश अचणु घुरिजे, ऐं असांखे ईअं ई सोचणु घुरिजे, ईअं उन ते ॻाल्हाइणु घुरिजे। ठीकु आहे। अच्छा इमदाद साहब, हाणे जेकॾहिं अचूं पाण तोहीन अदालत वारो केस, फैसल वावड़ा साहब जी प्रेस कॉन्फ्रेंस अवांजे साम्हूं आहे, जंहिंमें हुन चयो त पगड़ियों खे फुटबॉल बना देंगे। हाणे हू चवनि था त हुननि का तोहीन अदालत कई कोन्हे। अॼु जेको जवाबु हुननि दाख़िल करायो आहे, उन्हनि गैर मशरूत माफ़ी वठण खां बि इनकार कयो आहे, माफ़ी बि कोन वठंदसि। हू चवंदा तोहीन अदालत बि मूं न कई आहे। मुस्तफ़ा कमाल पंहिंजी ग़लती मञी वरिती आहे, हुन अदालत खां माफ़ी वठी ऐं पंहिंजो फ़ैसिलो अदालत जे रहमो करम ते छॾियो आहे। सुभाणे हेयरिंग आहे, इन केस खे कीअं था ॾिसो? नज़ीर साहब, तव्हां सम्झो था त फैसल वाडा जी त इहा ज़बान ई न आहे। फैसल वाडा त साम्हूं हिकिड़ो चहिरो आहे, ज़बान खे ॿिए जी आहे। पगड़िया उछाल देंगे, पगड़ियों से फुटबॉल खेलेंगे,
या जहिड़े तरीक़े सां ही अदालतुनि जी मुअज़्ज़ज़ अदालतुनि जे जजनि जी ही तौहीन थो करे हिकिड़े इदारे खे सफ़ा माना जेको आहे अहिड़े तरीक़े सां लोहे पियो त वाडा साहब खे कंहिं सेनेटर मुक़ररु करायो, कंहिंजी सीटुनि ते आयो, पीपुल्स पार्टी कीअं मजबूर थी उनखे सेनेटर करायो ऐं उनखां पोइ ही कंहिंजे कुल्हे ते चढ़ियल आहे, कंहिंखे माना ख़ुशि करण जे लाइ ही हिकिड़े लाइव प्रोग्राम में बूट बि खणी आयो त तव्हां सभु सम्झो था, असां सभु सम्झूं था त ही कंहिंजे कुल्हे ते चढ़ियल आहे। पर अदालतूं त ख़ुदि फ़ैसिलो मुख्तियार आहिनि न कहिड़ो सर, थो हाणे अचे, हिकिड़ो सुभाणे तासिरात अदालतूं अदालतुनि जे आज़ाद आॾो हिकिड़ो वॾो जी। सवालिया निशान आहे, अदालतुनि जो हिकिड़ो वॾो इम्तिहान आहे त हुननि यूसुफ रज़ा गीलानी ऐं उनखां अलावा नवाज़ शरीफ़ ऐं केतिरा चूंडियल जेके आहिनि से नुमाइंदा उहे हिकिड़े कलम जी जुंबश सां यक जुंबश कलम जहिड़े तरीक़े सां उन्हनि ॿाहिरि मोकिले छॾिया, उन्हनि जो इक़्तिदार ख़तमु करे छॾियो, उन्हनि खे जेल मोकिले छॾियो, उन्हनि खे सज़ाऊं ॾियारे छॾियूं त अहिड़े बदज़बान माण्हूअ खे कहिड़ी हू सज़ा था ॾियनि। जेकॾहिं अदालत कंप्रोमाइज़ कंदी त उन मां हिन मुल्क जो अवाम इहो सम्झंदो, असां सभु इहो सम्झंदासीं त अदालत बि उन कुवत खां डिॼे थी। अदालत खे कंहिं बि कुवत खे साम्हूं रखण खां सवाइ बिना के रियाज जेको माण्हू जेका ग़लति ॿोली इस्तेमालु करे, जेको माण्हू जेको ग़लति कमु करे उनखे उनजे कानून जे हिसाब सां सज़ा ॾियणु घुरिजे। फैसल वाडा खे उसूली तौर ते माना सख़्तु सज़ा मिलणु घुरिजे, उनखे नाअहल डिक्लेयर करणु घुरिजे। पर जेकॾहिं अदालत बि कंप्रोमाइज़ करे थी, कानून खां को ॿियो रस्तो अख़्तियार करे थी त इहा वॾी हिकिड़ी बदकिस्मती हूंदी। माजिद साहब, अवां कीअं था ॾिसो हिन केस खे? फैसल वावड़ा वञण लाइ तयारु न आहिनि, तुरनि खां तोहिन अदालत कई आहे, सुभाणे ॿुधणी आहे, अदालत कहिड़ो रस्तो अख़्तियार कंदी, माफ़ी मिलंदी, छा अव्हांखे ॾिसो पिया जीअं उन्हनि ॿुधायो इमदाद साहब वाक़ई यूसुफ रज़ा गिलानी तोहिन अदालत थी वियो, निहाल हाशमी वारनि बयान ॾिना, तलाल चौधरी पाण बार बार चवंदा आहियूं उहे नाअहल थी विया, हिन केस जो फ़ैसिलो कीअं था ॾिसो? ॾिसो, मां इमदाद सां बिल्कुलु इतफ़ाक़ थो कयां। ॾिसो, ही जेको पंहिंजो वाडा साहब आहे, इहो जेकॾहिं ख़ासि करे जेकॾहिं कोर्ट में वञनि था, उते बहस कनि था ऐं हुते जेकॾहिं स्पेशली को अहिड़ो ख़राबु वाक़ियो थी थो पए त पोइ हिन खे नाअहल करे सघनि था। पर मूंखे लॻे थो त ही कोर्ट में वञण खां पोइ ही पाण माज़रत कंदो, छो ही जेको हिते बयानु पियो ॾिए इहो ही कोर्ट में ॾींदो पियो। अगरि जेकॾहिं हिन कोर्ट में अहिड़े क़िस्म जी का बदमज़गी कई त पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे हिनखे नाअहल बि करे सघनि था। उन्हनि 16-17 पेजनि जो जवाबु दाख़िल करायो आहे, उन बुनियाद ते पाण ॻाल्हायूं पिया, जेको जवाबु आहे उन में चवनि था त उन्हनि तोहिन अदालत कई कोन्हे। अरे हुन चयो आहे न, तोहिन अदालत मूं कहिड़ी कई आहे, मूंखे तव्हां चयो आहे त प्रॉक्सी ऐं तव्हांखे साबित करिणो आहे, हू त केस जजनि ते हयो वेठो आहे। पर हाणे इहो केस जेकॾहिं सुप्रीम कोर्ट इन खे प्लीड करे थी, इन ते जेकॾहिं केस विढ़े थी, पोइ इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त नाअहल थियणो पवंदो हिनखे। पर इहो थी सघे थो एमिकेबली इन केस खे हल कनि, सुप्रीम कोर्ट जो बार बर्दाश्त कोन करे सघंदी जो फैसल वाडा खे जेको आहे नाअहल कनि। मुंहिंजो ख़्यालु आहे इहो केस जेको आहे सो सोल्व थींदो एमिकेबली ऐं फैसल वाडा हिन केस खे एतिरो विढ़ंदो कोन की हुनमें कोर्ट में। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे, कॾहिं विढ़ियो त पोइ नाअहल थी सघे थो। सही। इब्राहिम साहब, अवां जी राय छा आहे? माजिद साहब चवंदा सुप्रीम कोर्ट इहो बार न खणी सघंदी त वावड़ा जहिड़े सेनेटर खे हू नाअहल करे। फैसल वावड़ा जेको सो आहे उहो साकिब निसार ऐं बंदियाल साहब उन्हनि जी कोर्टुनि ते हिरियल आहे, उन्हनि जे करे हुन इहे मज़ा वरिता आहिनि ऐं हू नाअहली खां बची वियो। ॾिसो, ब्रिटिश शहरियत वारो केस मतिलबु फिट केस हो, उन मां बची वियो, उन जे करे उनजो मथो थोरो ख़राबु थी वियो आहे। पर आउं सम्झां थो त हीउ जेको सो अदालत जॾहिं नोटिस वरितो आहे, पहिरीं ॻाल्हि इहा त अदालत ऐं तोहिन अदालत कंदड़ जेको मुलज़िम हूंदो आहे, जंहिं ते इल्ज़ाम लॻंदो आहे, उन जे विच जो मामिलो आहे। अदालत चाहे त उनखे हुनजो जवाबु क़बूल करे सघे थी, बिल्कुलु। चाहे त हुनखे बाक़ाइदे बाज़ाब्ता तौर ते शोकाज़ नोटिस जारी करे ऐं तलब बज़ाते ख़ुदि जेको तलब बि करे सघे थी। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त हुनजो जेको सो आहे उहो सम्झे थो त हू इस्टेब्लिशमेंट जो ग़ैर ऐलानियल नमूने तर्जुमान आहे, उन जे करे हुनजो जेको सो केरु हुनजो वार वंगो नथो करे सघे, इहा मतिलबु ग़लतफ़हमी आहे। ॿियो त हुनखे तजुर्बो तमामु घणो आहे। हुन जेको अदालतुनि खे, इलेक्शन कमीशन खे ब्रिटिश शहरियत वारे केस में जोड़ाए जेको तो थकायो हो न, ऐं सम्झे थो त हाणे वरी बि जेको इहो कंदुसि, ऐं नथो सम्झां त उहा शइ हिन भेरे फबंदी। उन जे करे जॾहिं शोकाज़ नोटिस जारी थींदसि या ज़ाती तौर ते तलबी जो नोटिस ईंदसि न, त उन मरहले ते उनखे जेको सो लिखत में माफ़ी ॾियणी पवंदी। ॿी सूरत में उहो जेको सो हलंदो, केस हलंदो, फिट केस आहे। चेयरमैन पेमरा जी जेको रिपोर्ट आहे, उहा ई जेको एविडेंट काफ़ी आहे, उहा हले वेंदो, नाअहल थी सघे थो बिल्कुलु।